कुंडी में वाक़िया कंदासीं। कुंडी भरिसां ॻोठ फ़कीर अब्दुल्ला उनड़ में पुलिस कार्रवाई कंदे नाकबंदी बणायल 12 पुरियतन के बाज़ाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब अदालती हुकम ते बासर नज़र पठान जे सिरन जे बटे ते छापो हंयो वियो। छापे दौरान बाज़ाब करायल पुरियतन में औरतूं, मर्द ऐं मासूम वारड़ा शामिल आहिनि। कुंडी में ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। कुंडी भरिसां ॻोठ फ़कीर अब्दुल्ला उनड़ में पुलिस कार्रवाई कंदे नाकबंदी बणायल 12 पुरियतन के बाज़ाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब अदालती हुकम ते बासर नज़र पठान जी सिरन जे बठे ते छापो हंयो वियो। छापे दौरान बाज़ाब करायल पुरियतन में औरतूं, मर्द ऐं मासूम वारड़ा शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कुंडली मां धरती टीवी जे रिपोर्टर मोहम्मद हुसैन कुंवार का। जी मोहम्मद हुसैन, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, कुंडली सेशन कोर्ट उमरकोट के हुक्म से ॻोठ फ़कीर अब्दुल्ला उनड़ में नजर पठान के सिरन के बटे ते छापो। मुबीना तौर निजी जेल में कैद 12 मजदूर बाज़िया, जिनमें 7 ॿार ऐं 3 औरतूं शामिल। कुंडली थाने मुंतकिल सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। जी मेहरबानी मोहम्मद हुसैन, तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, वक्त जो खबरों वधी खबरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।